छो त मां पंहिंजे हथ में चूड़ियूं पाता न ईअं न जे कंहिंजे चंबे में अची वियो। वॾेरा तूं मूंखे सुञाणी थो? मां तो वटि पनाह वठण जे लाइ हुयसि। न दोदे खे गिरफ़्तार की न परियल खे गिरफ़्तार कयो थी तूं छा कयो आज? नादर खाने संभाल पाए अचे तूं कालिड़ा वडेरा हाकिम खान सन के मुझे हवाले करे छो त मां उनखे जिंदा कोन छॾींदुसि। ओ आजा हेॾां त अचो मूंखे भरी त खाइणो भाउ जी। तुझे खून जो कसम आहे त परियल खे तूं ॾिस त परियल तुंहिंजे लाइ छा थियो। खान मुझे नादर थी नादर हाणे असां हे नची ॾेखार। वॾेरा मूंखे भली मारे छॾियो मां न नचंदसि। असां पर जो माल खाधोसीं उनजो जवाबु केरु ॾींदो? जी छोकरी आ वो तारा साईं या परेले जी महबूबा है साईं। कंधार कंधार जय जय आखी मेला गा करे अच। आजा मां गा करण वञा थी पर तूं बि पोयां में इनखे पाणी पीआरे छॾजांइ ऐं मूंखे गा खाइण ज़रूरु अचिजांइ। हाँ भेण तू पहिरियों वञी गा त करे ऐं मां तोखे भरी खाराइण ज़रूरु ईंदुसि। अदा ईअं न थिए त तूं हिते वेठो हुजे ऐं मां सॼो ॾींहुं बनी ते बीठी हुजां। हाँ भेण रुखसाना ईअं कोन थींदो मां तोखे भरी खाराइण ज़रूरु ईंदुसि। हा अदा मां हलां थी पर तव्हां देरि न कजो। हाँ दी तव्हां हलो मां जल्दी अची वेंदुसि। हाँ दा आशिक वही शहर में सामान वठी आ अज मेहमान ईंदा। अदा परियल मां वञा तो। अदा ई न थे ते वञी वरी के होटल दे वेही रहे। अदा जल्दी वापस अच जाए। हा अदा तव्हां परेशान न थियो मां सामान वठी जल्दी ईंदुसि। अदा हाणे वेठो छो आहे वञ न वञ सामान वठी ऐं इझो मोटिजांइ। हा अदा मां वञा तो। वञ वञ अदा वञ ऐं मोटण जी कजांइ।
ॾाढी देर कई आहे कि गाह जी भरिन खे खणाईंदो केरु। अदा ओ अदा हेॾां त अचो, हे मूंखे भरी त खणायो गाह जी। जी अदी मां अचां थो। यो हमरा केर आहे जेको मुंहिंजी भेण खे भरी थो खणाए? ॾिसां थो। खबरदार, तू कारे कारे जो पुट आहीं। तोखे ख़बर ना आहे ही छोकिरी कंहिंजी भेण आहे? दादा न, इहो ज़ुल्म न कर। ही त मुंहिंजो भाउ आहे। जेकॾहिं गाह जी भरी खणाई त छा थी पियो? बस कर छोरी, तू विच में न ॻाल्हाए। हिनखे मारे पोइ तोखे मारींदुसि। इकबाल जीअं रुखसाना तुंहिंजी भेण आहे तीअं मुंहिंजी आहे। इहो मूंसां तूं ज़ुल्म न कर। अदा तू हितां भॼी वञ। मुंहिंजो भाउ ज़ालिम थी आयो आहे ऐं तोखे हरगिज़ न छॾींदो। तू हितां भॼी वञ। अदी तूं वञ, ही भली मूंखे मारे पर तव्हां हितां निकिरी वञो। ठहरता है छा ॻाल्हि आहे? ॿुधा त सही। मुंहिंजो भाउ ज़ालिम थी वियो आहे। हू मूंखे मारणु चाहे थो ऐं हुन पर जे भाउ आशिक़ खे बि मारे छॾियो आहे। ख़ुदा जे वास्ते मूंखे बचायो। अदीअ मां तूं परेशान न थी, रोअण बंदि कर। नादर खान अदी खे वठी हल पंहिंजे बंगले ते। अदा नादर अदी खे वठी वञा वेली। अच मूंसां। हाकिम खान रुखसाना के मुझे हवाले करे तो त मां उनखे ज़िंदा कोन छॾींदुसि। वाल छोकिरी मां कॾहिं बि नथो ॾेई सघां, हरगिज़ न ॾींहुं। छोकिरी मूं वटि सामा आहे, तुंहिंजी मां मदद करे थो सघां। हाकिम खान तू मुंहिंजी कहिड़ी मदद कंदे? मां पहिरां रुखसाना खे मारे पोइ तूं तुंहिंजो साह खणंदुसि। हा तूं भली मोटी वञ। हाणे त मां मोटी थो वञां, ॿीहर ज़रूरु मोटींदुसि। मां तो के शहर मोकिलियो मथा तूं सामान वठी अदा तो के ज़ालिम मारियो। अदा वो मुझे घोटा था। अदा अदा जीअं मुझे सिसी भी सा है। मां तुझा भला त वठ, मां तुझा हक़ ऐं हिसाब वठ। तुझे खून जो कसम आहे त परिल खे तूं ॾिस त परिल तुंहिंजे लाइ छा थो। हाणे सॼे दर खे बाहि मिलाइणी आहे। वॾा तूं हुकुम कर, असां रोडनि ऐं रस्तनि खे बाहि पाण ॾींदासीं। हुकुम कर वॾा तूं।
सरकार हाणे असां तुंहिंजे हथ में आहे। ये मुझे हाथ में आयो न अचो त हलूं। हलियो सरदार हलूं था। नादर खान जी अदा। असां वञूं था ज़मीन ते चकर हणण, तूं हिते बंगले ते वेह। जी अदा, तव्हां जीअं चवंदो मां उहे कंदुसि। तव्हां ॿई तां चकर ॾेई अचो। अदा तूं वेह, असां वञूं। अचो मूंसां। सर्फ निकतो आ ॾिस के कम जो ई कोने को कपड़ा धो त झग करे ई कोन तो भई थान जो साबुण जेको आ उहो वट कभी थान साफ़ त नथा थियन, सागा थान ते चुटा लगा पिया आहिनि। कहिड़ो सर्फ निकतो आ, कहिड़ो साबुण निकतो आ? समझ में ॻाल्हि कान थी अचे। ऐं बाथरूम धोइण जो कोने छा चंदा त सड़ी आ हाट पाट लाइ छा चवनि उहो बि सुठो कोन निकतो। हाणे गणती न कयो, हाणे गणती न कयो। ॾिसो था न हे जेको सिस्टम आहे, हे अलमदीना केमिकल रेशम जो जमाली मरूम जी घिटीअ में हिकिड़ो दुकान खोलियो आहे। उते सॼो सामान आहे। कहिड़ो कहिड़ो तव्हांखे ॿुधायां थो, ॿुधियो। हैंड वॉश अथव, हथनि साफ़ करण जे लाइ हारपिक अथव, गेंडी साफ़ कबी सूप अथव, बाथरूम साफ़ कबो फिनाइल आहे, हाई क्वालिटी फिनाइल। फर्श साफ़ कयो, हा मतिलबु ॿूथ खे त रोड जी वञेव न, सिर्फ़ु फर्श खे साफ़ करण लाइ हाई फाई फिनाइल आहे बाबा क्वालिटी। नॉर्मल क्वालिटी वारी बि अथव। कपिड़नि में थाम में शीशनि खे धोअण लाइ शाहीन अथव, वाई नई शइ आहे। हा शाहीन जे नाले सां। सर्फ गोल्ड अथव, सर्फ सिल्वर आहे, ब्लीच आहे, लेमन मिक्स आहे। सम्झो था न, अथनि कपिड़े जा दाग लाहींदो ब्लीच, लेमन मिक्स डिश वॉश जेको इहो अथव थाम आहे साफ़ करण जे लाइ तमामु सस्तो रेट भली शइ आई अथव। वठे सघी थी ॿुधायां अदा दोस्तो मुंहिंजा भाउर मूंखे ख़बर आहे वठी त कोन आई असां वठ न लालू खां पैसा त वठी था न। दोस्तो एड्रेस ही नंबर नोट कंदा। एड्रेस आहे रेशम जमाली मरो वारी घिटी जगह सिनेमा चौक दा दुकान खोलियो आहे जंहिंमें इहो घर जो सॼो सामान मिलो, सर्फ साबुण हे हो ॿियो सभु कुझु मिले थो। इहे नंबर त 03138562 सिंधी में ॿुधायांव 31313856262। शहर खां सस्तो ॿुधाईनि। हा शहर खां सस्तो। हा सॼे शहर खां सस्तो रियायत में। हा सही आहे। वञी वठी अचिजांइ। सुभाणे मां वठी थो अचां। पहिरियों मां पंहिंजे कुराड़ियुनि खे कपिड़ा धोअण, पोइ तव्हां ॾिजो, ठीकु आहे? वठी साहिब अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। पर अॾे हवाल कीअं अचण थियो आहे? सूबेदार साहिब मुंहिंजो केस दाख़िल कर। बेगुनाह मुंहिंजे भाउ खे इक़बाल मारियो आहे। पर मां पहिरियां पूरी जांच करायां पोइ तव्हांजो केस दाख़िल करियो। सिकंदर साहिब जे मुंहिंजो केस दाख़िल नथो करे त पोइ मथे मां DSP ॾे वेंदोमांव। मुंहिंजो हक़ कर ऐं मूंसां ज़ुल्म न कयो। मुंहिंजे भाउ जो लाश लोड़ियो न। पर तूं जाथे बि वञे, पर फ़िलहाल मां तुंहिंजो केस दाख़िल कोन कंदुसि। पर साहिब सही तो चयो था, भली वञी सघो था। ठीकु आहे साहिब, मां हींअर हलां थो। मुंहिंजो केस ज़रूर दाख़िल कजो। हेलो सूबेदार साहब, छा हाल आहे? देर लॻो पियो आहे। हलो वॾेरा हाकिम खाना सुन कयो। अब अर्ज़ु आहे जेको परियल वारो केस आहे न, हिनखे हिते ई गुम करे छॾियो। हा वॾेरा साईं, अवां जो हुकुम हुजे। सही ॻाल्हि आहे पढ़ियल जी। ये सम्झो तो ने भाउ जो लाश गुम। हा बसि इहा महिरबानी करे।
ते मुझे कमरे में किया छो रुखसाना मां तुझे कमरे में नथो अची सघां। नादर मां तुझी अदा वॾे खे ॾींदसि। रुखसाना तूं भली मुंहिंजी जान वॾे खे ॾे पर मां तोखे नथो छॾे सघां, नथो छॾे सघां। न इहो नथो थी सघे नादर। हा रुखसाना मां त दिलि जे हथां मजबूर आहियां, मां छा थो करे सघां। नादर तूं मजबूर हुजी या न, बहरहाल कुझु बि नथो थी सघई। हा रुखसाना मां वञा थो शहर, तुंहिंजे लाइ ॻाढ़ो वॻो ऐं गुलनि जा हार ऐं मेहंदी वठी थो अचां, छो जो तोसां मां राति शादी कई शादी। हिन ज़िंदगी खां त मौत बहितर आहे। न भाउ मूंसां अहिड़ा ज़ुल्म करे हा, न ई मां अहिड़ा ॾींहं ॾिसां हा। ख़बर पड़ियल अॼु तूं ख़ामोश तो नज़र अची। अदा परियल ॿुधाए त सी आख़िर ॻाल्हि छा आहे? हा दा शमन सूबेदार ख़ाली आसरो ॾे ऐं मूंखे मोटाए छॾ। परियल जे तोखे सूबेदार इहो ख़ाली आसरो ॾिनो आहे त भली वॾे रोटो थी अचूं। हा दा शमन ठीकु आहे, हलो त हलो। अरे पराल छोकरो मारे के बेगुनाह शर्म नथो दे, पाणी भेण नथो मारे। बस इहा पंहिंजी बस बंद कर। तुहारी हणी मुंहिंजी कटे छॾींदोसांइ। अॼु कुआड़ी हिन माथे मुंहिंजो अंदर केरु सड़े पियो आहे, बस तव्हांखे बि साड़े लाश करे छॾींदुसि। छोकरी केरा छोकरी तू छा थी करी? छॾियो मूंखे, मां ज़िंदा रहण नथी चाहियां। हिन दुनिया में मुंहिंजो कोई बि सहारो कोन्हे को। मूंखे ॿुधा कर ॻाल्हि छा आहे जो तूं हिन दुनिया में जीअण नथी चाहीं? छा ॻाल्हि आहे? ॿुधण चाहियो था त ॿुधो। ॿुधाए। मां तुंहिंजी समूरी कहाणी ॿुधी आहे। अॼु खां पोइ मां तुंहिंजो सहारो आहियां ऐं तूं मुंहिंजी साथी आहे। ठीकु आहे न? तूं मूंखे ॿुधा त तुंहिंजो नालो छा आहे? मुंहिंजो नालो रुखसाना आहे। रुखसाना तूं हाणे मुंहिंजी ज़िंदगी आहीं, तूं अचु मूंसां। मज़ा अदा छा ॻाल्हि आहे, अॼु तव्हां परेशान था लॻो? नदर खान तोखे जो मां हिते बंगले ते विहारियो हुयुसि, पोइ तूं काॾे हलियो वहीं?
अदा मां त शहर वियो शहर पर छो थोरो कम हो तव्हां ॿुधायो ॻाल्हि छा आहे? दादर छोकिरी कान्हे का बंगुले में छा छोकिरी न आहे इहा काॾे वई हूंदी? इहा छोकिरी वई कान्हे। इकबाल तूं हिते पर सुठो छो जो तूं अची वियो। मुतार साईं मूंखे पहिरियों इहो ॿुधायो त मुंहिंजी भेण किथे आहे? इकबाल रुखसाना हितां बि निकिरी वई आहे। इकबाल असांखे ख़बर न आहे अलाए काॾे वई। मुतार साईं तव्हां रुखसाना खे पंहिंजे साम में रखी ॾाढी ग़लती कई आहे ऐं मां रुखसाना खे उन ॾींहुं मारे छॾियां हा। अॼु मूंखे इहे ॾींहं ॾिसण न पवंदा। इकबाल सभिनी ॻाल्हियुनि खे हलो त हली ॻोल्हियूंसि छो त इहा असांजे बंगुले जी बेइज़ती आहे। रुखसाना हाणे तुंहिंजी जेका ज़िंदगी आहे न मूंसां गुज़ारणी इंसान मजबूर आहे छा थो करे सघे। हाणे तूं हथियार हलाइण सिख छो जो तूं मुंहिंजी ज़िंदगी जी साथी आहीं। पर हिन हथनि खे छा ख़बर त हथियार छा थींदा आहिनि कीअं हलाइबा आहिनि मूंखां न थी सघंदो। रुखसाना हीअ हथियार हलाइण मां तोखे सेखारींदुसि छो जो हीअ हथियार दुश्मननि जा तबाही जो कारण बणंदा ऐं हथियार हलाए करे पंहिंजी ज़िंदगी जो ख़्यालु रखंदा ऐं तुंहिंजे साम्हूं दुश्मन अची नथा सघनि। ठीकु आहे दोदा जेकॾहिं तूं चईं थो ऐं तुंहिंजो साथ मूंसां आहे त मां ज़रूरु सिखी वेंदमि। त पोइ रुखसाना हीअ वठ हथियार तोखे ट्रेनिंग मां ॾियां थो अहिड़ी ट्रेनिंग ॾींदोमांइ सुई जे सोरा खां गोली पार कई। हीअ जीअं मां हथियार हलायां तूं अॻु में हिनखे ॾिस त पोइ तूं हिनखे हथियार हलाए। ठीकु आहे हिते ॾिस। दिल टूट पोसीड़े तू छोड़ हलिया वैसी तू यार फांसी आओ खुदा जो कसम अॻे वारो दौर भलो माण्हू वॉशरूम मां थींदो त मिटीअ जा हथ मले हथ साफ़ करे छॾींदो ऐं जेका तो थावनि खे जेका छा हूंदी जेका बाहि ॿरंदी उनजी खाक सां धोईंदा हुआसीं त अच्छा थींदा
हाणे जी थावनि जो साबुण ऐं इन हथ धोअण जो वाला कहिड़ा इहे निकिरी पिया आहिनि हैंड वॉश ऐं जेको आहे फर्श धोअण लाइ बि ऐं सही कपिड़नि धोअण लाइ बि असां त वठी वठी थकिजी पिया आहियूं। रिश्वत मिले कोन थी, पघार मां पूरी कोन थी थिए, रोज़ मां डंडो खयो वेठी आहे त मूंखे इहे सभु खपनि। हाणे अहिड़ियूं शयूं सस्तियूं मिलंदियूं किथां? मूंखे त ॻाल्हि सम्झ नथी, ख़ुदकुशी करे छॾिया साहब हाणे तुंहिंजो मसइलो हल थी वियो आहे। कीअं मसइलो हल थी वियो? हिन महिल डंडो खयो, मूं वारी घर में वेठी आहे त मूंखे इहे शयूं हाणे ॾे। हाणे दे अलाए कहिड़ी कहिड़ियूं वॾियूं शयूं निकितियूं आहिनि, क्रीम पाउडर इहे फर्श धोइण वारियूं दवायूं हे घणो की निकितो आहे, वॾियूं वॾियूं बोतलूं भरियूं। हे ॾिस न, हे ॾिस। वाह वाह, मतिलब हे सभु खुलियल आयो आहे? हा वाह वाह, माना हे सस्तो सामान साईं, अलमदीना केमिकल। हिते खुलियल हैंड वॉश, डिश वॉश, हार्पिक, ब्लीच, फनाइल, सर्फ ऐं सूप। राब्ते लाइ 03138562 वेहो भाउ, वेहो वेहो। हा शमन, ॾे ख़बर कीअं आया हो? मोहतार हाकम खान, असां हिकिड़ी तव्हां में उमेद करे आया आहियूं। हुकुम कर शमन। वॾरा साईं, इक़बाल बेगुनाह असांजे भाउ खे। छा इक़बाल तव्हांजे भाउ खे मारियो आहे? पोइ तव्हां हिते छो आया हो? पोइ तव्हां थाणे ते वञो न। भोतार साईं, मां थाणे ते वियो हुअमि, पर सूबेदार मुंहिंजो केस दाख़िल न कयो आहे, तॾहिं मां तो वटि आयो आहियां। असां मिसकिननि जो तूं हक़ कर, अदालत कर, छो त असां सां नाइजाइज़ी ऐं ज़ुल्म थियो आहे। पर हल बाबा, तोखे सूबेदार मोटाए छॾियो त मां छा थो करे सघां? भोतार साईं, तव्हां ई मसइले जो को हल कढो बाबा। मां छा मसइले जो हल कढंदो? तव्हांजी भलाई इन में आहे त तव्हां हलिया वञो हितां। सूबेदार तव्हांजो केस कॾहिं बि दाख़िल न कंदो। पर न, जे तव्हां सां ज़ुल्म थियल आहे त असां छा था करे सघूं? चङू ॼाणे थी हलियो वञ। पर हल असां वटि दाद फिराद न थई, हितां माल असां पेर पटे मुतारण पंहिंजे मर्ज़ी जा मुख़्तियार कार बाबा। तव्हां माल था किसको? हलो बाबा हलो। सुठो अथव त तव्हां हलिया वञो। हा भोतार, हा असां वञूं था, हलो का ॻाल्हि। साहिब अस्सलाम सूबेदार साहिब, मूंखे ॿुधायो त तव्हां मुंहिंजे भाउ जे केस जो छा कयो? पर हल मां तोखे पहिरियों चयो त मूं मां कुझु बि न थींदो, वञी पंहिंजे भाउ जो बिलो। भला सूबेदार, तव्हां वटि कानून न आहे छा? हा पर हल कानून आहे या न आहे, सुठो हिन में थी त तूं हितां हलियो। सूबेदार साहिब, जे तव्हां वटि कानून न आहे त मां पंहिंजो कानून इस्तेमालु करे सघां थो। हल हल, तो जहिड़ियूं ठीक ठीक खोड़ कबीलियूं छो। दोदा, तव्हां परेशान छो आहियो?
तव्हां हेठि लही अचो। रुखसाना मूंखे परेशानी वाकई पंहिंजी जाइ ते आहे, पर तोखे न ॾिसंदो आहियां न, मुंहिंजी परेशानी ख़तम थी वेंदी आहे। जेकॾहिं तूं चवीं थी त मां हेठि वण खां हली थो अचां। हा रुखसाना, परेशान नहीं छा मूंखां सवा? मां मथे वेठो हुअसि वण ते। परेशान त तूं पियो लॻीं। रुखसाना, तूं जंहिं हूंदे मां परेशान थियां, सवाल थोरो खिल त सही। रुखसाना, अॼु मुंहिंजी दिलि जी हिकिड़ी ख़्वाहिश आहे, जेकॾहिं तूं हाउ करे न मां तोखे ॿुधायां। तूं हुकुम कर दादा। सची दिलि सां चईं थी? हा। सारी ज़िंदगी में जंगल गुज़ारिया ऐं उन्हनि हथनि कोडर ऐं ॾाटनि खे सवा कुझु ॾिठो बि न। इहे हथियार मजबूर थी हथनि में खयो आहे। इन वीरान सारे जंग में ऐं मुंहिंजा साथी सभु परेशान आहिनि। जेकॾहिं अॼु तूं पंहिंजे ख़ूबसूरत सुहिणे आवाज़ सां हिकिड़ो गानो थी वञे त असांजी दिलि केॾी ठरी पवंदी। ख़्यालु आहे। जेकॾहिं तुंहिंजी ख़ुशी हिन में आहे त पोइ ठीकु आहे। परेशानी बि लही पवंदी। साथी कीअं? हा सही आहे। दोदा खान पुलिस अची वियो थी। पुलिस अची वियो थी। मुझे नादर थी। नादर नादर मरना प्यार साईं अॼु हिननि खे सीधा न चल। हदिया हटाऊं था। यकी तूं गुम थी वहीं काॾे हलियो वहीं? घटि में घटि माण्हू चकर त भोंगले तो हणंदो आहे। ऐं ॿनी ॿारे जो छा की हारी धारी कमकार कनि था न। उतार साईं बाबा न कुड़मी कम कनि ई कोन था। मथां बीठा आहिनि त कमु कनि था, न त कमु कनि ई कोन साईं। पाणी हिकु सूरन जो आहे बाबा। ऐं बाग़ जो छा थियो? बाग़ जो हवालो ॾे। बाग़ जो छा थियो? बाबा न बाग़ त ठीके ते ॾेई छॾियो साईं। ख़र्चनि वॾा वॾा पाण ठेकेदार वञी संभालींदा। मुंहिंजो नालो नादर खान आहे। मां नादान न आहियां। मूंखे ॿुधाए त घणे में ठीको ॾिनो थी? बाबा न जेके तव्हां पैसा चाह न ठेकेदार खे उन्हनि खां 5000 मथे ॾेई छॾियो। ॿियो ठेकेदार आयो साईं।
ॿुधी त सही रुबीना छा ॻाल्हि आहे? इहो त ॿुधाए तुंहिंजे भाउ जे केस जो छा थियो? रुबीना हाणे थाणे खां थियो थो छा? मुंहिंजे भाउ जे केस जो सूबेदार कुझु न कयो। पर छा ॻाल्हि आहे जो सूबेदार केस दाख़िल नथो करे? रुबीना हे जेको चाल आहे वॾेरे जो बरहाल हाणे मां चुप करे कोन। रुबीना ऐं पंहिंजे हथनि में हथियार खणी ऐं ॿेलो वस छो त मां पंहिंजे हथनि में चूड़ियूं पाता न, मां कमज़ोर न। ॾिसजा त पर छा थो करे इहो पर पर तूं ईअं न कर छो जो मां हिते तुंहिंजे सहारे जीअंदी आहियां। चरी तूं छो थी घबरा? तूं त मुंहिंजी जान आहे, तोखे मां नथो छॾे सघां। ख़बर आशिक जे केस जो छा थियो? अदा शमन सूबेदार मूंखे जवाब ॾेई छॾियो आहे। छा सूबेदार जवाब ॾेई छॾियो आहे? हा सदाम हा, हाणे असां चुप करे कोन वेंदासीं ऐं पंहिंजे हथनि में हथियार खणंदासीं, पंहिंजी मज़बूती ॾेखारींदासीं छो त असांजे लाइ इंस्पेक्टर कुझु न। पर काॾे हलूं? हा अदा शमन जंहिं असां सां ज़ुल्म कयो आहे न उन खे कोन छॾींदासीं ऐं पंहिंजे हथनि में हथियार खणी धारेल थींदासीं धारेल छो त हिन जीअण खां पोइ असांजो मौत भरो आहे मरी वेंदा। वॾा असां लाइ वॾी बुरी ख़बर थी। बुरी ख़बर? कमाल खान होश में ताईं चई छा थो? अदा वॾा उहो परल न आहे रहियो, धाड़ियल थी वियो आहे। छा परल भरन सुधे धाड़ियल थी वियो आहे? इहा ॻाल्हि आहे त हाणे परल मूंखे ज़िंदा कोन छॾींदी छो त हुनजो भाउ मारियो भाउ। जे धाड़ियल थी वियो आहे न त असां बि इन्हीअ पुॼी वठंदासीं। पाण खे सम्झे छा थो? अदा वॾा परल खे त असां बि दड़का ॾेई उतां खां उथारे छॾियो इन जो सुभाणे उहो असांजो दुश्मन थी पए। वॾेरा साईं उहे बि होशियारी लाज़मी आहे, ईअं न थिए त परल वारे ते पहुची वञनि। छा तव्हांजे हथ में चूड़ियूं? छा तव्हां मर्द न आहियो? परियल अचे त तव्हां खणी रखोसि, पाण ई पोइ इन ॻाल्हि खे ॾिठो वेंदो। अदा असांजे हथनि में चूड़ियूं न आहिनि, जे परल आयो त आंड्रा कढंदासीं आंड्रा। भाऊ शमन ऐं भाऊ राकास अॼु मुंहिंजो दिलि थो चए त भाउ खे ॻोठ मोकिलियां, ॻोठ जो चकर हणी अचे छो त ॻोठ जो अलाए छा हालात थी वियो। तव्हांजो छा ख़्यालु आहे? सदाम वञजांइ ख़्याल सां, वॾरा ज़ालिम अथई पंहिंजी होशियारी सां वञजांइ। सदाम होशियारी सां वञा बाबा। वञ पर मोटण वारी कजांइ, जल्दी मोटजांइ। हा सदाम थोरो होशियारी हुजाई। अदा सदाम ईअं न जे कंहिंजे चंबे में अची वञे, पंहिंजी होशियारी सां वञजांइ ऐं ख़्याल सां ऐं वञी ऐं मोट ॾिस त ॻोठ जो छा हालात थी। वञ वञ हले वञ। मां को फिक्र न कयो ना, मां वञा थो ऐं चकर ॾेई मोटी थो अचां। अलमदीना केमिकल शॉप हिते खुलियल हैंड वॉश, डिश वॉश, हार्पिक, ब्लीच, फिनाइल, सर्फ ऐं सीप दस्तियाब आहिनि। हैंड वॉश 120 रुपया किलो, हार्पिक 140 रुपया किलो,
स्वीप 80 रुपया किलो, फिनाइल हाई क्वालिटी जो 120 रुपया किलो, फिनाइल नॉर्मल क्वालिटी 90 रुपया किलो, शाइन कपड़न ऐं थावन ऐं शीशन के साफ करण लाइ 80 रुपया किलो, सर्फ गोल्डन 150 रुपया किलो, सर्फ सिल्वर 120 रुपया किलो, ब्लीच अछन कपड़न जा दाग साफ करण लाइ 80 रुपया किलो, लेमन मिक्स थावन साफ करण लाइ 120 रुपया किलो। हफ्ते जे लाइ नंबर नोट करना 03138562 सूबेदार साहब ख़बर पई आहे त परियल धाड़ियल थी वियो आहे। छा परियल धाड़ियल थी वियो आहे? इहो वरी कीअं? परियल धाड़ियल थी वियो आहे। परियल जो राकास धाड़ियल त मिली वियो आहे त असांजो कमु अञा बि सवलो थियो। उहो वरी कीअं सूबेदार साहब? छो त राति हूअं बि गोली जो आर्डर आहे, हे बि मारण में असांखे आसान थियो। अचो परियल जे घर ते रेड था कयूं। तव्हां बि रुखसाना तूं छो थी रोई? छा ॻाल्हि आहे? दोदा जेकॾहिं मुंहिंजी अमड़ जीअरी हुजे हा त मां कॾहिं बि अहिड़ा ॾुख न ॾिसां हा। ऐं न ई वरी हिन जंग में मां लुंडियूं लताड़िया हा, ऐं न ई मुंहिंजो ज़ालिम भाउ मूंसां ज़ुल्म करे हा त मां हिन मेले में न हुजां हा। रुखसाना तूं रो न, हीउ सभु क़िस्मत जो खेल आहे ऐं असांजे मुक़दर में हीउ ॾुख लिखियलु हुया। असां छा था करे सघूं? तूं रो न रुखसाना, रो न। हाणे उथ त हलो। बरुआ जे गोॾे जेको ई माल आहे जगत कयो।
तारा बात मानो बाबा ना बात मानो भाई समझारो बाबा एका जी छोकरी आ वो तारा सही या परले जी महबूबा है सही हा या परियल जी महबूबा है हाँ दा या परल जी महबूबा है होतार साईं कोई कर हुकुम खणी हलो पाण वारी बगले ते हा दा हा अदाल खणी हलोस वो देर छा जी आ अचो त खणी हलऊं न हलो बाबा हलो 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 तव्हां केरु आहियो? केरु आहियो तूं असांखे नथी सुञाण मां वॾेरो हाकिम खान आहियां अॼु तोखे मां पंहिंजे बंगले ते खणी हलंदुमि अचो छॾियो मूंखे। वठी हलो हाँ भाऊ शमन ही इंस्पेक्टर जा छोकरा छो त इंस्पेक्टर असांजो केस दाख़िल न कयो हाणे हिन छोकरनि खे अगवा करे कच्चे पुॼाईंदासीं त पोइ इंस्पेक्टर खे ख़बर पए त घणे वीह सौ आहे हा दादा हिननि खे छॾणो न हल पर उहो जेको माल आहे खाई कपाए छॾियो छो त बहादुरीअ सां इहा शइ तव्हां हथ कई आहे हा सर हा असांखे ऐश कराए छॾियई सर असांखे अहिड़ो ऐश करायो जो असांजा बचा खाई तव्हांजी दुआ कंदा असां त परुअ जो माल खाधोसीं उनजो जवाबु केरु ॾींदो तव्हां हाणे घबरायो अगरि परू आहे उन सां मां पाण मां उन लाइ अहिड़ो ॼार विछायो आहे बची नथो सघे साहब परू तव्हांजे छोकिरनि खे अॻो करे तो परूअ खे पाण ॾिठो या कंहिं तोखे चयो आहे मां पंहिंजी अखियुनि सां ॾिठो साईं परू हुयो अचो शायद इहो परूअ भाउ आहे साहियो जी सर ही परू जो घर आहे सही आहे हाणे रात करो सॼे बेले खे बाड़े छॾ सही आहे परू जो घर छड़े भाउ खे सम्झाए त इहो न थिए
मां परल ॻाल्हायां पियो कचे मां। केर परू? हा परू पको। हिकिड़ो त सा सौदो आहे मुंहिंजो, छो त मुंहिंजो भाउ तो वटि आहे, तुंहिंजा पुट मूं वटि। जे सौदो क़बूल कर त परल अॼु तोसां सौदो कर। अगर जे भाउ जो सिर चाहे तो मुंहिंजा छोकिरा पहुचाए पंहिंजे भाउ वटि। जे मुंहिंजो भाउ खे तूं छॾे थो त मां बि तुंहिंजा पुट छॾिया, ऐं जो मुंहिंजो भाउ नथो छॾे त तुंहिंजा पुट मां मारे छॾ। हा पर ठीकु आहे, ऐसा हो सर हिनखे छोड़े छॾियो। साहब तव्हां असांजे मथां ज़ुल्म करे पंहिंजी ज़िंदगी जा ॾींहं खुटाया आहिनि। हलो 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 हलो। उथो भाउ, उथो भाउ, उथो। हिन खे अॻिते करे ऐं तकड़ में मोटी अचे। हलो भाउ।